चंद तुझी चंद तुझी रात मां सब मड़ाया सोन में प्री मुझा पद में तू कर सुहाई रात अचन दे साथ पत लई बन लतीफ तवे चंद्रमा चढ़ी गो कर्म सोजरो असा पिरी पाण में तुत गारन निज घड़ी वो तो पुण हूंद सरी जत पलक पायो उबरी तो कई काम करन में ला 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 चंद के अर्ज किया था ऊपर दे साने तू सजन सलाम तो करी वरी लान वक्त पर मुते को थोरो कर आशिक केड़ो थोरो करे जितो वञे उही पियो पर मुंहिंजा न्यापा खण बिरदणी न्यापा पियो ॾे ए जेडी सनिया ए जेडी सनिया सोचंज पले बद के जी हाल बि बसां तू नमी शायद कंद तो तेडाई पद जदा सारे आलम आसरो सनिया के सजनी तू चंद चंगा जयज सनिया की सजनी तू चंद चंगा जयजो ही प्रोडक्शन करीमदीन चांडियो जे तरफां पेश कई पई वञे छा चवां वञी जितो इहो अर्ज़ कजी मुंहिंजा महबूब मूंखे मारियो बि तुंहिंजे अखियुनि हेॾा दर्द तुंहिंजी अखियुनि ॾिना वरी मुंहिंजो इलाज बि तुंहिंजो अखियूं आहिनि जासी वरी इहे अखियूं न ॾिसंदसि जासी पहिरियां घटि कॾहिं न रहिजबो तुंहिंजे करे इल्तिजा आहे कहिड़ी जतो मूं ॾेखारियो मेर सां के मन मन मूं ॾेखारियो मेर सां के मन मन नज़र जे मुंतज़र थे हिन नज़र जे मुंतज़र थे नज़र मूं ॾेखारियो मेर सां के मन मन मूं ॾेखारियो मेर सां के मन मन नज़र जे मुंतज़र थे मुंतज़र थे कर नज़र
मुंहिंजा साईं इंसान मुंहिंजी क़ीमत जी मूंखे ख़बर न आहे त आउं घणो लहां थो छो जो यूसुफ अलैहिस्सलाम खे तो पहिरियों नंबर करे सोनो खल कयो उन जो मिस्र में मुल्क थी 3 पैसा एतिरो यूसुफ खे हुसन ॾिनई 10 हिस्सा हुसन जा पैदा कई जंहिंमां 9 हिस्सा हिकिड़े यूसुफ खे ॾिन हिकिड़े हिस्से में सारी काइनात एॾो हसीन तंहिंखे तो 30 पैसनि में विकायो भला पोइ मुंहिंजो मुला घणो सम्झां तो उन्हें बजा कख भी नथो समझा वरी चवणी में तो इंसान 1.25 लाख जो है बहरहाल आऊं कख लहां या लख लहां मुंहिंजी क़ीमत आऊं न तलबींदस न का मजूरी तलबींदस बिना नाने जी नौकर रखो अर्ज तो करे मौलवी साहब कख लहां या लख लहां क़ीमत न वठ न काटिया चवे तो एतरी मूं जिंदगी में कदे नशे और शर न इस्तेमाल कई वो अज तो कहिड़ो कूकट बने कि तो अज वो मस्त नजर गॾियो जो मूंखे शराब खाने में खणी तेरी सारी हयाती इंतज़ारी जी हिकिड़ी घड़ी आशिकनि क़यामत जो ॾींहुं चयो अथनि त क़यामत जो ॾींहुं इंतज़ार जी हिकिड़ी घड़ी भला जी हिकिड़ी घड़ी इंतज़ार जी क़यामत जो ॾींहुं त पोइ सॼी ज़िंदगी जो कहिड़ो हाल